हीअ आहे मिटीअ मां मूर्तियूं ठाहींदड़ जगमशहूर कलाकार फ़क़ीरो, जंहिंखे सॼी न ई सही पर अधु दुनिया ज़रूरु सुञाणे थी। संदसि जनमु 7 अगस्त 1979 ईस्वीअ ते सिंध जे तारीख़ी शहर टंडे अलियार में थियो। हिन जे हथनि में ॼण त को जादू आहे जो हू मिटीअ मां बेमिसाल मूर्तियूं ठाहे दुनिया खे हैरान करे छॾींदो आहे। हिन जूं ठाहियल मूर्तियूं रुगो साह न आहिनि खणंदियूं, पर हूंदियूं हर लिहाज़ खां मुकमल आहिनि। हिन खे कुदरत कमाल जी कारीगरी ॾिनी आहे जो हू मिटीअ मां माण्हू, मिटीअ मां जानवर, मिटीअ मां पखी ऐं मिटीअ मां कई शयूं ईजाद करे वठंदो आहे। फ़क़ीर जी ठाहियल फ़नपारनि जूं निमाइशूं सिंध ऐं पाकिस्तान सां गॾु तुर्की, नेपाल ऐं ॿियनि मुल्कनि में थियूं आहिनि। हीअ काइद-ए-आज़म मोहम्मद अली जिन्ना, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, बेनज़ीर भुट्टो, शेख अयाज़, ज़लन फ़क़ीर, सादिक़ फ़क़ीर ऐं ॿियनि केतिरनि ई अहम शख़्सियतनि जा मजसमा ठाहे चुको आहे। फ़क़ीरो पंहिंजी संजीदा, शाइस्ता ऐं ख़ूबसूरत फ़न जी क़दामत खे बरक़रार रखंदे उन खे न रुगो जदीद साइंसी बुनियादनि ते आणण जी कोशिश कंदो रहे थो, पर उन में ॾिसण वारनि लाइ अनेक समाजी पैगाम ऐं कैफ़ियतूं पिणु मुंतक़िल कंदो रहे थो। संदसि फ़न जी मञता ते सदारती एवार्ड सां गॾु केतिरा ई एवार्ड मिली चुका आहिनि। फ़क़ीरे पंहिंजी सिंध धरतीअ सां गॾु पाकिस्तान जो नालो रोशन करे छॾियो आहे। हू अॼु बि अव्हां खे टंडे अलियार में मूर्तियूं ठाहींदे मिलंदो।